को तां शायरी पंहिंजी आहे अरे की शायरी पंहिंजो न आहे बा की शायरी पंहिंजो न आहे पंहिंजो शायरी आहे न बा भाई इंडिया जो गानो आहे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बा हे साईं ताजी मां केरा दे कहीं अंदर चढ़ो अरे चुप करे हां जंबो ताका किथा आया इंदो केरा वो बस शायर आहे मुझे गाना लिखदो आहे इहो बा बाबा साईं हे हियर शायर आहे? बता दो यो शायर लिखी आयो आ वणदो बिल्कुल तांगे तू 2 मिनट हाणे शायरी बुध जान ये शायर आहे हां बुद्ध शायर आहे न बा मुझो बुद्ध बुद्ध बा शायरी बुद्ध बुध 2 मिनट तू जड़ो उन जो कारो मुंह चढ़ो तां जो कारो मुंह बाबा बात खोले बुद्ध मुजी शायरी शायर लिखी आयो आया सफा जड़ो तड़ो थोड़ी आया वेरीफाई शायर आया तू बस शायरी बुध छड इनके हम तेरे बिन अब यूं साईं थोड़ी चपड़ी हण मजूर कोन हां चपड़ी चपड़ी हण चपड़ी हां हाल तू गाना हम तेरे बिन अब यूं रह नहीं सकते तेरे बिना ए ऊ किथा तोरे पियो हां दोछा विच में ऊ साईं असल में लिखिया लाने न मां ऊ बुताई कोन वेंदो मैं गा साईं ही इंडिया ही शायरी आहे तां छा पिया कयो हिते ए बांदो इंडिया जी शायरी है बस तू दिस्त में 6 साल पुरानी मूवी आशिकी 2 जो गानो आयो बाबा, तां कॉपी करे को ऊ विजी जो असां शायरी आहे बाबा बुद्ध हे दिसे ए माता तो हियर पेनी पेन सा लिखी आयो हे दिसी तो तू बा अखर चेक कर न अखर चेक कर न यार एकड़ो तो मांडो सुठो कन मते वरी गाल तो करी ये दिस न बा दिस ए तां शायर आहे हे दिसे तावा करन बा हे बा हे दिस सही है अरे ना गाल बुध हां तू वनी वे ओदे अजई कंदई बेस्तो हां वन सच्ची तो चई खुदा वनी बाबा होदे वनी आओ ना तो ओम अबा हाणे गाल बुध असा के बा एड़ा लूसी लिखी ना न शायरी तुजो छा मर दे साईं इमरान लिखी दे साईं आया शाह लिखी दे हेड़ा लिखी दींदा न बा